ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं। उत्तर ऐं ॾखण वज़ीरिस्तान में सिक्योरिटी फोर्सिस ऐं दहशतगर्दनि विच में चकरियूं थियूं आहिनि। सिक्योरिटी फोर्सिस सां चकरियुनि जे नतीजे में 6 दहशतगर्द मारिजी विया। दहशतगर्दनि सां फायरिंग जी ॾे वठि दौरान 4 जवान बि शहीद थिया। मांखे आगाह कयूं पिया ISPR तरफ़ां जारी कयल पधिराई मूजिब उत्तर ऐं ॾखण वज़ीरिस्तान जे इलाइक़नि में सिक्योरिटी फोर्सिस ऑपरेशन कयो आहे। दहशतगर्दनि सां चकरियूं थियूं। सिक्योरिटी फोर्सिस सां चकरियुनि जे नतीजे में 6 दहशतगर्द मारिजी विया आहिनि। ISPR जे बयान मूजिब दहशतगर्दनि सां फायरिंग जी ॾे वठि दौरान 4 जवान बि शहीद थी विया। हिकु भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं। उत्तर ऐं ॾखण वज़ीरिस्तान में सिक्योरिटी फोर्सिस ऐं दहशतगर्दनि विच में चकरियुनि दौरान सिक्योरिटी फोर्सिस सां चकरियुनि जे नतीजे में 6 दहशतगर्द मारिजी विया, जॾहिं त ISPR जो चवणु आहे त फायरिंग जी ॾे वठि में 4 जवान शहीद थिया आहिनि।